डिग्री कॉलेज बोज़ारवड़ा में सकाफ़ती ॾाढ जवाब सां शानदार तकरीब कोठाई वई। इन मौके ते अजरक ऐं टोपियूं पातल सिंधियुनि क़ौमी गीतनि ते झूमरियूं हणी सकाफ़ती रंगनि खे निर्वाण कयो। तकरीब में शागिर्दनि, शागिर्दाणियुनि ऐं उस्तादनि मोहम्मद अली बुज़दार ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि पंहिंजी तकरीरुनि में सिंध सां प्यार ऐं पाबूह जो भरपूर इज़हार कयो। इन मौके ते डिग्री कॉलेज जे प्रिंसिपल प्रोफेसर शाह मोहम्मद शरफ ॿियनि मुक़ररनि चयो त सिंधी सकाफ़त 50 साल पुराणी आहे। असांखे फ़ख्रु आहे त असीं टोपी, अजरक ऐं पटके वारी सकाफ़त जा वारिस आहियूं। अॼु एकता जो ॾींहुं आहे, सिंधी टोपी अजरक जो ॾींहुं आहे ऐं सभ खां पहिरियां मां सभिनी सिंधी चैनल जो शुक्रगुज़ार आहियां जेके जन सां सहकार कयो आहे हिते आया आहिनि। ऐं अजरक ऐं टोपी असांजी सुञाण आहे। असुल में सकाफ़त जेकी आहे उहा इहा आहे, तॾहिं असां सुञाता वञूं था ऐं दुनिया में मशहूरु आहियूं असां सिंधी माण्हू त असांजी हीअ सकाफ़त आहे। पर असांजी सकाफ़त पुराणे ज़माने खां पुराणी तहज़ीब आहे, मुंहं जे दड़े खां वठी। ऐं असांजी जेकी सकाफ़त आहे उहो इल्म, अदब जो ऐं अमन जो पैगाम ॾिए थी। हुन चयो त सकाफ़त खे उजागर करण में सिंधी मीडिया जो हमेशह वॾो किरदारु रहियो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk